के गोले थकी पियो मत कर यार, मत कर बेसुरा, मत कर, मथे 100 रुपये पंहिंजो पाण मत कर ना। पंहिंजो पाण अरे वजदा मोबाइल नहीं तो ये हाय लगे नहीं थी यार वन प्लस वठी आयो आहियां। वन ॾिसो। प्लस पोइ ॾिस। अरे वन प्लस मोबाइल तो ये ए तूं लाए सही जे हथ पियो हुजे 75,000 रुपए मोबाइल हैं? करियो थी या पोइ 75,000 दी गुड़दा चेक करी आयो विकणी आयो ए बिठन चरियो थी या वो तो झला खपे गुड्डा आइन पोइ पक न चोरी कई है पुलिस ईंदी पाण में चकर में खजना थोड़ा आसान तो कौन अरे बताए कौन चोरी की में यार पो हालत में चोरी तो आऊं करियां सॼी ज़िंदगी केश में वरती में केश ॻाल्हि केश कई सॼी ज़िंदगी कट चाहे असांजा पीता नहीं मोबाइल तोड़ के ताई अरे चरिया आवां कहिड़ी ख़बर हां अहिड़ा माण्हू त वठंदा न ये अच्छा। कट चांहि जा पैसा बचाए पोइ त उन्हनि मां त पैसा वरती में 40 रुपया कदा क्या ने पोइ अव्हांखे ये चांहि पियारियां 40 रुपया तुंहिंजा 40 रुपया तुंहिंजा 40 रुपया मुंहिंजा घणा 120 रुपया 80 100 या 120 डेली 120 जमा करे 75,000 रुपया करे यार साल में 75,000 रुपया थींदा थियो न जमा थियो पो यार पाण चूती आयूं है ॿुधे हरू भरू हुन खे यार चांहि पियरियूं था फलाणा चांहि पी ॻाल्हि ॿुध अॼु ॾींहं खां वठी चांहि पीअण बंदि हाणे पाण बि जेको पैसा गॾु करे 75,000 75,000 गॾु करे अहिड़ी बोल वठंदासीं इन खां वेल तो नहीं इन खां ॻाल्हि त पोइ यार अॼु हलो त न प्यारे धूड़ पियो पाई दादा कट हल पाण प्यारे 75,000 मोबाइल वठे कट चाहे तो असी पियारियो हले चले ते असांखे मोबाइल वठणी आहे असां मोबाइल वठणी असीं बि तोखे त वठंदा छा त असीं घर में बि चांहि कोन काढ़ींदासीं काढ़ी नथी कोन असां वन प्लस वठणी हलो कट चाहे भाई